के सस्ती कान थी आहे, अञा डबल महांगी थी वई आहे। ऐं इंतिज़ामिया जो को रोल कोन्हे को। शहर तमामु जेको आहे सो पोइ हिते पहुचंदो पियो थो वञे। हर शइ महांगी थी वई आहे। तव्हां फ्रूट वञो, सब्जियूं वञो, हर शइ दुनिया जी हींअर महांगी आहे। मां इहो सम्झां थो त इंतिज़ामिया खे जल्द खां जल्द इहो क़दम करणु खपे ऐं निकिरणु खपे। आवाम तमामु परेशान आहे। आवाम जो तव्हां को बि हिते केरु वाली ओली कोन्हे। तव्हां वञो हिते हर को माण्हू परेशान लॻो पियो आहे। मुंहिंजो त इहो चवणु आहे त इंतिज़ामिया जो को बि रोल कोन्हे, न को हितां शहर जे जेके चूंडियल नुमाइंदा जेके चेयरमैन आहिनि उहे बि कोन था निकिरनि त को पुछनि त को ग़रीब इंतिज़ामिया छा, पर कंहिं शइ जो को रोल ई कोन थो ॾिसण में अचे। सभु माण्हू परेशान आहिनि। हर शइ महांगी डबल थी वई आहे। ग़रीब माण्हू मां नथो सम्झां त ईद करे सघंदो सुठे नमूने सां, छो जो पंहिंजे पेट में ई पूरो आहे। ऐं मां त चवां थो त हिननि खे गवर्नमेंट खे इहो करणु खपे त इन लाइ रिलीफ पैदा करे, रिलीफ ॾिए माण्हुनि खे, ग़रीबनि खे। ऐं मां चवां थो इमदाद विरहाई वञे ग़रीबनि लाइ, कपिड़ा, हर शइ ते DC साहिबु, SDM साहिबु इन्हनि ग़रीबनि जा नाला लिखी उन्हनि खे हिते घुराए उन्हनि खे हर शइ ॾिनी वञे। पर मां नथो सम्झां, न को अटो थो को मिले, न को का शइ थी मिले। ग़रीब माण्हू अञा पोइ हिते पवंदो पियो थो वञे। को बि रोल कोन्हे इंतिज़ामिया। असां इंतिज़ामिया मां को बि माना सम्झूं ई कोन था त कुझु को करे सघंदी। सिंध गवर्नमेंट जी त हींअर पॉलिसी अलाए कहिड़ी आहे। हींअर त उहो इलेक्शन जे गणितनि में ई लॻा पिया आहिनि। आवाम जो किथां कंदा जेको आहे रमज़ान शरीफ़ आहे। रमज़ान शरीफ़ में माण्हू ग़रीब माण्हू हर कोई ईद बरात जा ख़रीदारी कंदो आहे, पर का शइ हिते कान थी ग़रीबनि लाइ रखी। मां त नथो ॾिसां त को असां अञा कुझु ग़रीबनि जी हेल्प करे माण्हुनि सां सेटिंग में रखूं था, पर नथो सम्झी ग़रीबनि लाइ। न कुझु बि कोन्हे। मां नथो सम्झां इंतिज़ामिया शहर में ई कान निकिती आहे। ग़रीबनि जो कहिड़ो रोल कंदी? उहो पंहिंजे ऑफिसुनि में वेही बसि उहो सेटिंग करे ठाहिनि पिया था। निकिरनि न शहर में, ॾिसनि त छा वाहिपे जूं शयूं। हलो तव्हां हींअर बि त ॾिसंदो त फ्रूट सूफ़ 300 रुपया किलो, 140 रुपया किलो। ग़रीब माण्हू किथां फ्रूट वठी सघंदो? ऐं ॿी ॻाल्हि त हींअर तव्हां वञो चोपलनि वारनि दुकाननि ते त रेट 2000 खां 3000 रुपया बूट, सैंडल 1000 रुपया। ग़रीब माण्हू जेको 400 रुपया मज़ूरी करे उहो किथां वठी सघंदो? मां नथो सम्झां त इंतिज़ामिया खे जल्द खां जल्द क़दम खणी घुरिजे त जीअं आवाम सुठे नमूने सां ईद ऐं रमज़ान शरीफ़ में बि माण्हुनि खे कुझु सहूलतूं, या गवर्नमेंट या सिंध गवर्नमेंट खे इहो मुंहिंजो आहे अर्ज़ु आहे त सब्सिडी ॾिनी वञे ग़रीबनि लाइ, त जीअं ग़रीब माण्हू का शइ वाहिपे जी वठी सघे। अटो ॾियनि, माण्हुनि खे कपिड़ा ॾियनि, माण्हुनि खे रिलीफ ॾियनि, निकिरनि पंहिंजी ऑफिसुनि। थियो आहे रमज़ान शरीफ़ जो को पैकेज कोन मिलियो आहे। हींअर असां तव्हांजे साम्हूं ॾिसंदो ख़रीदारी कई आहे रमज़ान जे लाइ। हे असांजो मुबारक महीनो आहे जंहिंमें असांखे सहूलियत ॾियणु खपे हुकूमत खे, पर का शइ न मिली आहे। ज़रदारू 200 रुपया 300 रुपया किलो लॻो पियो आहे। ऐं चीकू जेको आहे 200-300 उहो किलो लॻो पियो आहे। कतल खजूर जेका आहे आम असांजो सिंध जो फ़सुलु आहे, उनखे एतिरी बाहि लॻी पई आहे, 200-250 रुपया उहो किलो लॻो पियो आहे। हुकूमत खे असां अर्ज़ु था कयूं त महिरबानी करे असां हिननि जा अघनि ते कंट्रोल कयो वञे ऐं जेका मशीनरी आहे सुठे नमूने इस्तेमालु कई वञे। ॾींहों ॾींहुं महांगी आहे ॾाढी। बसि पोइ वीचारा रोज़ा त काॾे वेंदा? ज़रूरु वठंदा कंदा, महांगी साहांगी वठी मिड़ेई गुज़ारो कंदा, काॾे वेंदा रोज़ा त? पर महांगाई ॾाढी आहे। गोश्त में बि आहे, हर शइ में महांगाई। अंब वठि 100 रुपया किलो, महांगाई ॾाढी आहे। मुर्गी बि 300 रुपया किलो, महांगाई ॾाढी आहे। हा थी पई आहे आराम पइजी करे, ॿुधाइण कुसनि पिया था ग़रीब आवाम पियो थो कुसे, बसि पोइ मिड़ेई गुज़ारो करे पिया था माण्हू हलनि। महीनो जीअं शुरूआति थी आहे तीअं महांग बि वधी वई आहे। हूअं मुर्गी हुई अॻे 220 230, हाणे मुर्गी 350 320 रुपया। महांग जेको मंडी में वञो त 500 वारी 1000। हाणे ग़रीब माण्हू वञे काॾे? हाणे रोज़ लाइ माण्हू वठे छा? हाणे जेका 30 रुपया पाउ उहा हाणे हले थो 70-80 रुपया पाउ। हाणे ग़रीब किथां वठे? महिरबानी करे गवर्नमेंट खे चओ त कोई राहत थिए। हा हिते कोई बि न आयो आहे, कहीं बि अची न इहो थियो आहे त एॾी महांगा बि छो था कयूं? न कोई बि न आयो आहे, न मूंखे